मुंगेरा खाइण में मज़ेदार ऐं ज़ाइकेदार हूंदा आहिनि। ख़ासि तौर ते सियारे में हिननि खे खाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे। हिननि में अणॻणिया फ़ाइदा बि आहिनि, पर कुझु ॻाल्हियुनि खां ख़बरदार रहण बि ज़रूरी आहे। मुंगेरनि में जेके एंटी न्यूट्रिएंट्स हूंदा आहिनि, उहे अहिड़ा मादा हूंदा आहिनि जेके आम तौर ते जिस्म में ग़िज़ाई शयुनि जे जज़ब थियण वारो निज़ाम ख़राब कनि था ऐं ख़ुराक जी ग़िज़ाइयत खे घटाइनि था। मुंगेरनि जी एलर्जी कॾहिं कॾहिं एफ्लाटॉक्सिन नाले ज़हरीले मादे जी पैदावार जो सबबु बणिजी सघे थी। इन जे नतीजे में बुख घटि लॻे थी ऐं अखियुनि में फिकाण ज़ाहिर थी पवे थी, जॾहिं त जिगर जे मसइलनि वारियूं अलामतूं ज़ाहिर थियण शुरू थियनि थियूं। मुंगेरनि जी एलर्जी इम्कानी तौर ते मौतमार बि साबित थी सघे थी। जिन माण्हुनि खे मुंगेरनि खां एलर्जी आहे, उन्हनि खे हमेशा परहेज़ करण जी सलाह ॾिनी वेंदी आहे। हिन मौसम में मुंगेरा खाइण जो सभिनी खे शौक़ु हूंदो आहे, पर हिन खे खाइण बैदि पाणी पीअण खां पासो करणु घुरिजे। जेतोणीकि साइंसी तौर ते इहो साबित नाहे थियो, पर मुंगेरा खाई मथां पाणी पीअण सां खंघि ऐं गले में ख़राबी थी सघे थी। मुंगेरा कुदरती तौर ते ख़ुश्क हूंदा आहिनि ऐं हिननि खे खाइण खां पोइ उञ महसूस थींदी आहे। जॾहिं त मुंगेरनि में जेको तेल मौजूदु हूंदो आहे, उहो पाणी पीअण सां गले जी तकलीफ़ खे जनमु ॾेई सघे थो। मुंगेरा गले में सण बि जमा करे सघनि था, जंहिंसां खंघि थी सघे थी। होॾां इहा त सुन्नत बि आहे त कंहिं बि खाधे खां पोइ पाणी न पीअणु घुरिजे, छो त इन सां बदहज़मी ऐं तेज़ाबियत जो इम्कान हूंदो आहे। इन लाइ 15 खां 20 मिंटनि ताईं इंतज़ारु करणी भलो आहे। यादि रहे त एहतियात इलाज खां बहितर आहे।